अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह शबीर। सभ खां पहिरियों अवांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु 3 ॾींहं बेवसकारो थियो आहे। मामूली बरसात पे वापदा जी पत वाउखी करे छॾी। अक्सर इलाइक़नि में राति खां बंदि थियल बिजली अॼु सुबुह ताईं बि बहाल न थी सघी। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी आहे। रस्तनि ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। हैदराबाद में राति खां हलंदड़ बरसात अॼु सुबुह ताईं वक़्फ़े सां जारी रही। हेठाई वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया। बरसात सबबि गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। जॾहिं त कासिमाबाद, लतीफ़ाबाद ऐं हैदराबाद सिटीअ जे केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बंदि आहे। इलाइक़े वासियुनि में हेस्को इंतज़ामिया ख़िलाफ़ कावड़ जी लहर छायल आहे। सखर में बरसाती पाणी भीजी वञण सबबि रस्ता तालाब में तब्दील थी विया। शहर जे घंटाघर, बैराज रोड, जेल रोड ऐं रेलवे स्टेशन अॻियां बरसाती पाणी भीजी वियो। लैंसडाउन पुल जे रोड ते बि बरसाती पाणी बीठल आहे। जमपीर में तेज़ बरसातुनि बाद रेलवे ट्रैक मुतासिर थियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ ट्रेनुनि खे रोकियो वियो। बांदी रेलवे स्टेशन ते मिल्लत एक्सप्रेस खे रोकण सबबि मुसाफ़िर परेशानियुनि में मुब्तला थी विया। रेलवे इख़्तियारनि जो चवणु आहे त पटड़ीअ जी मरम्मत बाद अप ट्रैक बहाल कयो वियो आहे। डाउन ट्रैक खे जल्द बहाल कयो वेंदो। ॿिए तरफ़ ठट्टो, घारो, नूरियाबाद, थाणो बोला खान ऐं भरपासे वक़्फ़े सां बरसात थी रही आहे। जगमाबाद, लाड़काणो, मिठी, नंगर पार्कर, डेपलो, डाहिली, छाछरो ऐं इस्लाम कोट में बि वसकारो पियो। सेराणी, बदीन, टंडो आदम, उमरकोट, ढोरो नारो, कोट गुलाम मोहम्मद, कुंडरी ऐं मातलीअ में ककर वसी पिया। नवाब शाह, काज़ी अहमद, ॾियाम, नवाज़ अली, बहराम, गेरेलो, दरिया खान मरी, बांदी, करूंडी, फैज़गंज ऐं उकरी चौधरीअ में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई। दादू, जूही, वाही पांदी, मोरो ऐं भरपासे वसकारो पियो। बरसात बाद बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डावाडोल। संजय जाबलू इलाइक़े में बरसात बाद नयूं वई आहियूं। रनीकोट वटि नयनि में नौजवान अब्दुल समी ॿुॾी फोत थी वियो।